अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो MK स्टूडियो HD यूट्यूब चैनल। नाज़रीन, अॼु जी हिन वीडियो में अव्हां खे रूबी अली जी कहाणी ॿुधाईंदुसि, पर उन खां पहिरियां मुंहिंजी रिक्वेस्ट आहे त महिरबानी करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं घंटी जे निशान खे बि दॿाइजो। रूबी अली जेका होस्ट आहे ऐं यादगिरी प्रोग्राम में इंटरव्यू बि वठंदी आहे, तक़रीबन सॼी सिंध हिन खे सुञाणे थी। नाज़रीन, हिन वीडियो खे शुरू था करियूं। जेकॾहिं तव्हां मुंहिंजो चैनल सब्सक्राइब न आहे कयो त मुंहिंजे चैनल खे महिरबानी करे सब्सक्राइब कयो ऐं पासे में घंटी निशान खे बि क्लिक करियो त जीअं हर मुंहिंजी नई वीडियो तव्हां ताईं आसानी सां पुॼी सघे। अगरि तव्हांखे हीअ वीडियो पसंदि अचे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा। अचो त वीडियो खे शुरू कयूं। नाज़रीन, जीअं त रूबी अली असुल में लाड़काणे जी आहे ऐं उहा लाड़काणे जी होम टाउन ते रहंदी आहे। नाज़रीन, उन खां पोइ हिन असद कुरैशी सां 13 टेली फिल्मुनि में कमु कयो आहे। उन खां पोइ KTN ते बि आई। हिन वक़्तु हिन जी रहाइश कराची में आहे ऐं उन खां पोइ यादगिरी प्रोग्राम में आंदो वियो ऐं उन खां पोइ यादगिरी प्रोग्राम में सिंध जे नाले वारनि मशहूरु शाइरनि, फनकारनि ऐं आर्टिस्टनि खां बि इंटरव्यू बि वठंदी आहे। दोस्तों, रूबी अली हिकु डायरेक्टर बि आहे। रूबी अली हिन वक़्त ताईं केतिरा ई ड्रामा करे चुकी आहे। नाज़रीन, हिन वक़्तु रूबी अली सॼी सिंध में मशहूरु आहे ऐं ही टिकटॉक ते बि तमामु घणी मशहूरु आहे। इहो हुई अॼु जी वीडियो। दोस्तों, अगर ये वीडियो तव्हांखे पसंदि आई आहे त महिरबानी करे हिन वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा ऐं कमेंट कंदा। अल्लाह हाफ़िज़।